बताए घर में कुकुड़ वारो के दिया हैं ॿियो ई टंगू बि अथई बाहूं बि अथई ॿाहिरि बि निकर यार को खाइण पीअण जे पोयां अरे रे डेडर ॻाल्हि त ॿुध मां जेको खावां थो पंहिंजो थो खावां अञा तव्हां मुंहिंजो बि था खाओ वरी मूंखे बि था जेको आहे लिंबियो शर्म कोन अथव वॾा के लूसी ठहियल हो मां तव्हां मां त अची फाथो आहियां आदा भेड़ी वा मञूं था खाई पंहिंजो थो पर असांजे घर में असांजे साम्हूं थो खाई न यार असांजो अंदरि थो सड़े जेके पंहिंजे खाधे पीते जी शयूं वठी थो अची अगरि अदा वारनि लाइ वठी ईंदे त ग़रीब कोन थी वेंदे। अरे अरे मां तुंहिंजे भाइरनि जो ठीको खयो आहे हटा कटा आहिनि डंडा आहिनि वञी पंहिंजो कमाइनि खाइनि हिते जॾहिं खां वठी मां आयो आहियां हिननि एॾो मुंहिंजो ख़र्च करायो आहे जो मां सोचे बि कोन थो सघां। असांखे पंहिंजे अबे खाराए प्यारे जवान कयो तो खारायो आया जो ख़बर थो करी बसि हाणे बसि ॿिनि ॾींहंनि जो छा वखर वठी ॾींदी असांजे घर जो वाली वारस थी वई इहो बि शुक्र कर जो तोखे घर में रहण जी असां इजाज़त ॾिनी न त पेनू फ़कीर जे रिछ वांगुरु वती ऐं मिटीअ में लेछड़ियूं पाईंदो। ॻाल्हाइण जा वॾा बदतमीज़ हो ॿिए जी तव्हांखे इज़त जी परवाह ई कान्हे का हाणे साईं हे मुतबर हिननि जे पीउ हिननि खे खाराए जवान कयो शिकिलियूं हिननि जूं ॾिस सॼी उमिरि ॿियनि जे पोयां अड़े अरे इहो जेको टोप पातो पियो अथई लूल पापा इहो मुंहिंजो अथई न टिफड़ी ख़ुदा खे मञो तव्हांजो भेणियो आहे इज़त कयो अड़े ॻोठ राज में मुंहिंजी केॾी इज़त आहे तव्हां हिते घर में वेठा मूंखे बेइज़तो कंदो त पोइ मुंहिंजी दिलि ते छा वसंदो। ख़बर आहे तुंहिंजी न एॾी इज़त हुजे हा तोखे ॻोठ पंहिंजे तड़े कोन कढनि हा वॾो आयो आहे इज़तदार थियण अरे तूं हलू भलू वञी अरे इहा बंदूक त खणी आहे 2-3 साल थिया आहिनि इस्तेमालु न कयो आहे हिननि ते को वहाया 3-4 कोन होॾे थियल त 2 हे बि ज़ाया कया त हिननि खे ख़बर पए। बेज़ार खणी कयो अथनि पोइ मुंहिंजी बेइज़ती कई आहे न त की मूंसां ॻाल्हाए चकर खान छोकिरीअ खे वापसि आण हुनखे पंहिंजे घर जे बजाए अव्हां पंहिंजे घर में ई रहाए छॾिया असांखे अव्हां जे मथां पूरो भरोसो हुयो पर अव्हां पूरे ॻोठ जे भरोसे खे खाक में मिलाए छॾियो। हाणे से सभु मोतबर थी विया सभु मुंहिंजी न्याणी जे मथां तबसरो पे था कयो न्याणी मुंहिंजी आहे बाबा हाणे हिकिड़ी त तुंहिंजी महिरबानी थी आहे त दुश्मन जे दर तां मुंहिंजी न्याणी वठी आहे ऐं हुनजी वरी हिफ़ाज़त न कई वरी ओ साॻे दुश्मन ते वञी मुंहिंजी छोकिरीअ खे छॾे बाबा मुंहिंजी न्याणीअ खे हिते पेश कर मां न्याणीअ पंहिंजे खे पाणीअ में ॿोड़ियां बाहि में साड़ियां उहो मुंहिंजो मसइलो पर हाणे तुंहिंजी इहा चंग मुड़सी असांजे अॻियां न हलंदी बाबा न हलंदी। चकर खान हाणे तूं चङो रहियो ई कान रईस चाकर खान तुंहिंजो हुज़ुर असांखे क़बूल न हूंदो न ई वरी असां तोखे पंहिंजे ॻोठ जो हाणे चङो क़बूल कंदासीं। चकर खान हाणे सभिनी जो फ़ैसिलो त तव्हां ॿुधी चुका हो हाणे असांखे इहो ॿुधायो त हिते छोकिरी खे कॾहिं था घुरायो। अॼोको ॾींहुं ई राति जी मूंखे मोहलत ॾियो सुभाणे छोकिरी हिते पहुची वेंदी हुन खां पोइ तव्हां हिते अचिजो वधीक ॻाल्हियूं पोइ थी। चकर खान हाणे तव्हां त हिन क़ाबिल रहिया न आहियो जो असां वेही के ॻाल्हियूं कजनि हा बाक़ी जेको कुझु करिणो आहे न असां ॻोठ वारा सभु पाण में मिली सघी को न को फ़ैसिलो करे कंहिं न कंहिं नतीजे ते निकिरंदासीं इहो मसइलो असां पाण ई पाण हल करे रखंदासीं छो त तोते त असांखे हाणे ज़रे जो बि एतबार न आहे रहियो तॾहिं त चवंदो आहे त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थियणा। सोच ग़लति थी वियो आहे तमामु ग़लति थी वियो आहे असांजी सोच ऐं अंदाज़े खां वधीक ग़लति थी वियो आहे
हाणे बीठल इज़त खे बहाल करण लाइ न तव्हांखे साल लॻी वेंदा। छो इन करे जज़्बात खां हटी करे तव्हांखे ॻोठ वारनि सां ॻाल्हाइणो पवंदो, न त उन्हनि जी नफ़रत तव्हां लाइ अञा वधीक वधंदी वेंदी। कोमल, तूं मूंखे सही सही ॿुधाए त तूं मूंखे हिते कहिड़े मक़सद लाइ वठी आई आहीं? सुहिणी तूं उते कैद में हुई आहीं, मूं तोखे आज़ादी ॾियारी। सवाल करण खां बहितर आहे त तूं आज़ादी जी ख़ुशी मल्हाए। छा तूं मूंखे वापसि वञणु कान ॾींदीअं? सुहिणी तूं उते वेंदीअ त वरी कैद थी वेंदीअ। कोमल, इहो मुंहिंजे सवाल जो जवाबु नाहे। सुहिणी तूं मूंखे इहो ॿुधा त तोखे हिते अचण जी का बि ख़ुशी न आहे थी। कोमल, मां नथी चाहियां त मुंहिंजे करे माण्हू मारिया वञनि ऐं बेगुनाह रत वाया वञनि। सुहिणी अहिड़ो कुझु बि कोन थींदो जेको तूं सोची पई। कोमल, चाकर ख़ान तो ते भरोसो करे मूंखे तोसां गॾु मोकिलियो आहे। छा तूं हुनजो भरोसो टोड़ींदीअं? सुहिणी, हुन शख़्स मथां कहिड़ो भरोसो करे सघिजे थो जेको हथियार जे ज़ोर ते असांजे घर में दाख़िल थियो ऐं असांजे साम्हूं असांजे पीउ मां मथां हथियार सिधा कया विया। मूं इहो जेको बि क़दम खयो आहे चाकर ख़ान खां बदिलो वठण लाइ खयो आहे। इन जो मतिलबु त तो हुनखे धोखो ॾिनो आहे। यकीन कर, तोखे धोखो ॾियण जी का बि नियत न आहे। तूं हिते महफ़ूज़ आहीं। छोटो मूंखे एतबार ई नथो अचे तो ॻोठ वारा ईअं पाण में मुतहद थी वेंदा। हैदर ॻोठ राज ऐं इज़त जो मसइलो आहे। अहिड़नि मसइलनि में पंहिंजूं ज़ाती अनाऊं छॾे सभिनी खे हिकु थियणो पवंदो आहे। पर वॾा, रेस चाकर ख़ान हुनजो उबतो मक़सदु कढंदो हूंदो। हू इहो ई सोचींदो हूंदो त तव्हां चंग मुड़ुस जा ख़्वाब पिया ॾिसो। पर हाणे चङे मुड़ुस थियण जो मूंखे त कोई शौक़ु आहे कोन। बाक़ी हाणे जेकॾहिं चाकर ख़ान असां ते शक थो करे त उहो कोई करे। शक जो इलाज त कंहिं वटि बि कोन्हे। छोटो, असां जेकॾहिं चाकर ख़ान खे हटाए कंहिं ॿिए जे मथां चंग मुड़ुस जी पग रखूं त तव्हांजी नज़र में उहो कहिड़ो हूंदो? हेदर, मां त चवंदो सभई ॻोठ वारा मिली करे हिकिड़ी सलाह कयूं ऐं इहा राज जी पग रखूं दिलावर ख़ान जे मथां। छो त हिकिड़ो ई माण्हू आहे जेको इन ख़ानदान जो आहे ऐं इन ते पग रखण सां कंहिंखे कोई इतराज़ बि न हूंदो, न वरी चाकर ख़ान खे को ॾुखियो लॻंदो। पर वॾा, चाकर ख़ान इहो कॾहिं बि न चाहींदो त हू पंहिंजी पग लाइ पंहिंजे सोट जे मथो रखे। वारस चाकर ख़ान जे चाहण सां त कुझु बि कोन थींदो। बाक़ी हाणे जीअं ॻोठारा चाहींदा न ईअं ई थींदो। सोट परेशान थियण सां मसइलो हल न थींदो। सुभाणे ताईं जेकॾहिं इहा छोकिरी वापसि न आई त ही पूरो ॻोठ तव्हां ख़िलाफ़ बीह वेंदो। छोकिरी सुभाणे ताईं वापसि अची वेंदी। जॾहिं छोकिरी वापसि आई त सभिनी जे साम्हूं इहो बयानु ॾिनी त मां पंहिंजी मर्ज़ी सां ॻोठ घुमण वई हुयसि। जॾहिं इहो बयानु सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं ॾिनई त पोइ मुंहिंजा हथ सभिनी उन्हनि ॻोठ वारनि जी ॻीचीअ में हूंदा जिन जूं आङुरियूं मुंहिंजे साम्हूं खॼियूं। सोट, जेकॾहिं कोमल वापसि नथी अचे त पोइ ॻोठ वारनि खे कीअं मोह ॾींदो? कोमल मूंसां धोखो नथी करे सघे। सोट, तव्हां सां धोखो थी चुको आहे। छोटे ॻोठ वारनि खे छॾ, मूंखे त ईअं थो लॻे त तव्हांखे बि मुंहिंजे मथां यकीन आहे। छोट, तव्हां मथां एतबार आहे पर अकबर ख़ान जी धीउ मथां एतबार न आहे। हू हिते आई सिर्फ़ु तव्हांखे धोखो ॾियण हुई। छोट, जेकॾहिं तव्हांखे मोबाइल नंबर ॾेई वई आहे त पोइ कॉल करे ॻाल्हाए छो नथा वठोसि? पर हुनखे हिन मसइले खां आगाह न कजो। तव्हांखे यकीन ॾियारण जे लाइ मां हाणे ई कोमल खे कॉल चाकर ख़ान खे सुठो सोड़ो कयो आहे। इन्हे मुंहिं जी मत कीअं खसिजी वई आहे जो वरी असांजी न्याणी खे दुश्मननि जे दर ते ॿीहर छॾे आयो आहे। इहो से चाकड़ी खान मथी हो चाकर ख़ान वधे में सभिनी जा पट ॻाल्हाईंदो। हाणे त पुट जन खे वारो लॻी वियो आहे। हिन जो कंदा ख़ुदि जो पट को धूड़ कीअं छा शमसी तारा। जेकॾहिं सुभाणे ताईं छोकिरीअ खे वापसि आणे थो न त पोइ ख़ैरु आहे। अरे ख़ैर वरी छा जो तुंहिंजो ये ख़ैर जो वरी लांठ खड़ी लाती आहे। छा जो ख़ैर बाबा, हिते जो बाज़ार गरम लॻी पई आहे। इन खे थधो करणु ॾींदासीं कोन्हे का बाबा, जीअं इन कुकड़ बाज़ार गरम करे छॾी असांजे लाइ। वारे तारा गोल तारा हाथ हाथ अड़े बड़े तारा गोल तारा मुझो डायलॉग आहे। तूं ॿीहर रिपीट न कंदो कर, तोखे चवण ई कोन थो अचे। ॿीहर न इहो डायलॉग मूं वारो चए थी अखियुनि में गुची वणे तारा कढी चए थो हाथ हाथ
पाण में न विढ़ो पाण में। चाकर खान जे लाइ सोचो, चाकर खान जे लाइ। जेकॾहिं छोकिरी वापसि अची बि वञे थी न, तॾहिं बि ने चाकर खान खे नाहे छॾिणो। चाकर खान पंहिंजी इज़त विञाए चुको आहे, जेका ॿीहर हू बहाल करे न सघंदो। इहो चकर हेर घणो आकरो थी वियो, कंहिंखे ॿुधे ई कोन पियो, कंहिंखे पुछे ई कोन पियो। हाणे हर माण्हू पंहिंजा घणे पलांद वठंदसि, घणे। मलूका कल ताईं रेस चाकर खान जा पूरे ॻोठ वारनि जे गीचन में हथ हुआ, पर अॼु पूरे ॻोठ वारनि जा चाकर खान जे गीची में हथ आहिनि। कुझु बि हुजे दीनू, चाकर खान हिन ॻोठ जो वॾो मुड़ुसु थी रहियो आहे, उन्हनि खे इज़त करणु घुर्जे उनजी। इहे चङनि जा कम न हूंदा आहिनि, हथ ॾेई छोकिरी खे दुश्मननि जे दर ते थो मोकिले। मूंखे त ताजुब आहे त अकबर खान जी धीअ चाकर खान खे चरियो करे ऐं असांजी छोकिरीअ खे हितां वठी वई। चाकर खान त अकबर खान जी छोकिरी सां इश्क थो करे, चवंदा आहिनि इश्क करण वारा अंधा हूंदा आहिनि। हाणे त दोॾा खुली विया अथसि, जॾहिं पूरो ॻोठ ख़िलाफ़ थियो अथसि। जेकॾहिं छोकिरी वापसि न आई त पोइ छा थींदो दीनू? पोइ चाकर खान जी इज़त दूर थी वेंदी, पर जेकॾहिं न छोकिरी खे वापसि आणे थो, पोइ कुझु न कुझु हुनजी इज़त बचंदी। तूं छा थो सम्झी त छोकिरी वापसि ईंदी? अकबर त वॾी चाल खेॾी वियो आहे, जेका चाकर खान खे सम्झ में न आई। हिकु छोकिरी जे चक्कर में पंहिंजी पूरी इज़त दाव ते लॻाई अथसि। मजनू कॉल तो करे। मजनू? केड़ो मजनू? इहो तो वारो रईस चाकर खान। त पोइ खणीस न, ॾिसीस छा थो चवे। सोणी थोरो सबर कर, मां पे ॾिसां तो हुन में साहब केतिरी आहे। सोचो मूंखे नथो लॻे त इहा कोमल तव्हांजी कॉल अटेंड कंदी। कॉल रिसीव कंदी? कोमल खे मुंहिंजी कॉल रिसीव करणी ई पवंदी। वीचारो मजनू मूंसां ॻाल्हाइण लाइ मांदो आहे, कॉल मथां कॉल तो करे। कोमल, मां त चवां थी ॻाल्हाइस। सुणी कलाक ब सबर कर, मां पाण कॉल करे हुन सां ॻाल्हाईंदीमांसि। फिलहाल हुनखे तड़पण ॾे। मुंहिंजी कॉल रिसीव नथी करे, मुंहिंजी कॉल रिसीव नथी करे, मुंहिंजी कॉल। ईअं ई थींदो सोच। हाणे त तव्हांखे यकीन अची वियो न त हू तव्हांखे बेवकूफ़ बणाए वई आहे। पोइ पक सम्झ सोच, पक सम्झ, तिया सॼी चाल अकबर खान जी आहे। मूंखे त यकीन ई नथो अचे त हू पंहिंजो पलांद पूरो करण जे लाइ हिकु छोकिरी जो इस्तेमालु कंदो, पंहिंजी धीअ जो इस्तेमालु कंदो। हुकुम कयो रेस अकबर खान, कीअं यादि कयो अथव? मूंखे ॿुधायो त किथे पहुता आहियो? ॻोठ थोरो कमु हुयो, उन तरफ़ निकिरी आयो आहे। हिन वक़्तु ई तव्हां चाकर खान तरफ़ निकिरी वञो। ख़ैर त आहे न अकबर खान? चाकर खान जी हिन वक़्तु कैफ़ियत कहिड़ी आहे, थोरो मूंखे हिन आगाह कजो। भला कुझु थियो आहे छा? थियो त कुझु बि कोन्हे को। अब हिन वक़्तु हू मूंखे घटि वधि ज़रूरु ॻाल्हाईंदो हूंदो, इन करे चवां थो साम्हूं वञी चाकर खान जा पूरा हाल अहवाल मूंखे ॾियो। राति तव्हांखे चाकर खान जा समूरा अहवाल ॾींदुसि, बसि न? पंहिंजी बेइज़तीअ जो चाकर खान खां पलान छिके वठिबो ऐं टके जी बि रिआयत न कबीसि। थी सघे थो त राति जो चाकर खान छोकिरी खे वापसि आणे। सवाल ई पैदा नथो थिए जो छोकिरी वापसि अचे। अकबर खान वॾी गेम खेॾियो आहे। चाकर खान एॾो बेवकूफ़ निकिरंदो, इहो असां कॾहिं बि न सोचो। अदा ॿुधो कोन थई, इश्क माण्हू खे निकमो करे छॾींदो आहे। छोकिरी बि वाह जो कमु करे वई आहे।
हाणे सॼी ज़िंदगी चाकर खान कंध खणी न हली सघंदो। असांखे हिन वक़्तु हली सावल खान सां मिलणो पवंदो। विच वारी सभई रंजिशूं ख़तमु करणियूं पवंदियूं। सभु हिकु मुठ थी चाकर खान जे सिर तां पग लाहे कंहिं लाइक़ माण्हू जे मथां पग रखंदासीं। बाबा साईं, चाकर खान अबे ॾाढे रेस आहे। हू पंहिंजी इहा चंग मुड़सी कीअं छॾींदो? हू भोतारकी ऐं वॾेरकी भली हलाए, पर हू असांजो चङो मुड़ुसु कॾहिं बि नथो थी सघे। असां सभिनी खे गॾिजी कंहिं लाइक़ माण्हू जे मथां चंग मुड़सी जी पग रखणी पवंदी, जेको ग़रीबनि जो ख़ैर ख़्वाह ऐं हमदर्द हुजेसि। बाक़ी अहिड़ा नालाइक़ राज ऐं भाग खे खणी हली नथा सघनि। कोमल जी कॉल अची वई। तोखे चयो हो न त कोमल मूंसां धोखो नथी करे सघे। त पोइ ॻाल्हायो सोट, ख़बर पइजी वेंदी। हेलो कोमल, मूं तव्हांखे ॿ टे चकर कॉल कई, तव्हां रिसीव न कई। मुंहिंजो फोन चार्ज ते हुयो। हिन महिल ॾिठमि त तव्हांजूं 2 टे मिस्ड कॉल्स लॻियलु हुयूं। ॿुधायो कहिड़ो कमु आहे? बसि ईअं ई तव्हां खां हाल अहिवाल वठणा हुया। तव्हां ख़ैरियत सां पहुची वियो न? जी जी, असां बिल्कुलु ख़ैरनि सां पहुची विया आहियूं। तव्हांखे यादि ॾियारणो हुयो त सुभाणे कीअं बि करे सोणी खे हिते वापसि पहुचाइजो। एतिरी जल्दी बि छाजी आहे चाकर खान? कुझु ॾींहं त वीचारी खे हिते घुमण ॾियो। न न न कोमल, न, ईअं न थींदो। सोणी खे हर हाल में सुभाणे हिते पहुचणो पवंदो। चाकर खान, सोणी त सुभाणे नथी अची सघे। पर इहा त वाइदे खिलाफ़ी आहे। तुंहिंजो मूंसां वाइदो थियल आहे। चाकर खान, घटि में घटि मां तोसां इहो वाइदो त नथी निभाए सघां। छा तूं वाइदे खिलाफ़ी कंदी? चाकर खान, तूं हितां बंदूक जे ज़ोर ते सोणी खे वठी वियो आहे ऐं मां पंहिंजे अकुल जे ज़ोर ते सोणी खे वापसि वठी आई आहियां। पर इहो त सरासर धोखो चइबो। धोखो? पोइ तूं धोखो त न खाई आहे? मां त तुंहिंजे किरदार ते भरोसो करे वेठुसि। मुंहिंजो किरदार त आहे ई भरोसे लाइ। छोटो तूं हीअं कर जो ॻोठ जो चक्कर चाढ़ी ॾे, सभिनी माण्हू सां मिल ऐं सभिनी खे चओ त राति जो हिते उताक ते गॾिजनि त पाण में वेही का सलाह कयूं त हाणे चाकर खाने जी जाइ ते कंहिंखे चङो मुक़ररु कयो। ठीकु आहे सोट, मां सभिनी खे चई थो अचां। हैदर, हिन वक़्तु कंहिंसां बि को उणाई मुणाई वारी ॻाल्हि न कजांइ, छो त सॼे ॻोठ जो मसइलो आहे। सभ खां पहिरियों त न ॻोठ जे अहम मसइले खे हल कजे। बाक़ी जेके असांजूं पाण में ज़ाती रंजिशूं आहिनि न, तिन सां बाद में निबिरी पवंदासीं। जी सोट, ईअं ई थींदो। त पोइ हैदर हीअं कर जो तूं हींअर ई निकिरी वञ ऐं वञी सॼे ॻोठ जो चकर ॾेई मोटी अच। हा सोट, मां हींअर ई वञां। वॾा छा थो सम्झी? चंग मुड़सी जी पग लाइ चाकर खान गंद त कोन कंदो न। पर्स पंहिंजे घर में जेकॾहिं उताक जो चङो मुड़ुसु थिए थो चाकर खान, त हुनजी मर्ज़ी आहे उको ई वञी थिए। बाक़ी ॻोठ जी चङाई ऐं हुनजी चंग मुड़सी जे मसइलनि में हाणे हुनखे बर्दाश्त कोन कंदासीं। इन करे असां सभिनी खे गॾिजी ॻोठ जो को चङो मुक़ररु करणो आहे, चङो बि अहिड़ो जेको ॻोठ जो हॾ खी ऐं हमदर्द हुजे। मूं त सोचियो बि न हुयो त तूं मूंखे धोखो ॾी। न मूं तोसां मोहबत कई आहे, न ई के वाइदा वचन ॾिना आहिनि। पोइ तूं धोखे जी कीअं तो ॻाल्हि करीं? पर मां त तुंहिंजे मथां भरोसो कयो। पोइ तूं बेवकूफ़ आहीं। दुश्मन मथां एतिरो जल्दी भरोसो करणु अक़लमंदी नाहे हूंदी चाकर खान। ॾिस कोमल, ही मुंहिंजी इज़त जो मसइलो आहे। पोइ ॿियनि जी बि इज़त जो ख़्यालु कंदो कर चाकर खान। तूं असांजी चादर ऐं 4 दीवारी पामाल करे हलियो वएं। तो छा सोचियो इहो सभु कुझु असां विसारे वेंदासीं? मूंखे न हुई ख़बर त अकबर खान एॾो किरी पवंदो जो पंहिंजो पलांद करण जे लाइ पंहिंजे घर जी न्याणियुनि जो इस्तेमालु कंदो। तूं ग़लति पियो सोची चाकर खान। बाबा साईं मूंखे तो ख़िलाफ़ इस्तेमालु नाहे कयो, पर मैदान में आंदो आहे। तूं त हिकु औरत खां शिकस्त खाए वएं, पोइ असांजे मर्दनि जो मुक़ाबिलो कीअं कंदे? तूं जंहिंखे मुंहिंजी शिकस्त सम्झी पई न, उहा शिकस्त न, पर वो धोखो आहे। धोखो। जंग जे मैदान में अलाए केतिरा हरबा हूंदा आहिनि, जंहिंमां पहिरियों हरबो दुश्मन खे धोखे जो ॾिनो वेंदो आहे। ऐं तूं त असांजे पहिरें वार में ई शिकस्त खाए वएं चाकर खान। तूं पंहिंजी शिकस्त तस्लीम करे
असांजे दर ते अची पंहिंजी ग़लतियुनि जी माफ़ी घुर। थी सघे थो त तो ते रहम खाए तुंहिंजा कुझु मसइला असां हल करे छॾियूं। कोमल मां कोमल कोमल सोट औरत जे चक्कर में वॾा वॾा बादशाह बि फ़क़ीर थी विया, पर जेकॾहिं तव्हां खां चंग मुड़सी वई न त ख़ैर आहे। ने चाकर खान जे माण्हुनि मूंखे तरता धिका ॾेई मोटाए छॾियो। मूंखे मुंहिंजी न्याणी सां मिलणु कोन ॾिनो। ओ मां मुंहिंजी मिठड़ी मां तूं घबरा न, इन चाकर खान मां सभु कचरू कढंदासीं। हींअर सभु ॻोठ वारा हिकु थी विया आहिनि, पर हाणे मूंखे इहो ख़ौफ़ आहे त इन ठहियल कम में ही चूचड़ी न उछले मोह ऐं ठहियल कम बि ड्राहे न छॾे। लड़े तारा गोल तारा हाणे ये भौतरी रल सम्झे थी त मां 24 कलाक शैतान किरी वेठो थो कयां। तव्हांखे ख़बर आहे त 24 कलाक शैतान मूंखे ठुक लानत पियो थो करे ऐं 24 कलाक मां माठ में। न कर शैतांगरी, मां बि थी चवां त शैतांगरी छॾ। गोहा गोहा न की मां ॿार आहियां न की मां बेवकूफ़ आहियां। जेको बि सॼो कमु पियो थो थिए न उहो असां सभिनी जे इंट्रस्ट बड़ा फ़ाइदे में पियो थो थिए ऐं मां इन ई मूड में आहे। हिन वक़्तु मां को बि अहिड़ो ममड़ बचाइण कोन थो चाहियां। इन ॻाल्हि ते तव्हां यकीन कयो। यार बाबा इन जो मक़सदु त साॻो गन साॻी कुहाड़ी ऐं दर दर ते छेणा पियो भोरी दे। छुकन जा पहा ॿुधाए तोखे त छुराया ख़बर ई कोन्हे त छेणा अॼुकल्ह केतिरा महांगा थी विया आहिनि। 200 रुपया बाचको लॻो पियो आहे ऐं तूं तुंहिंजे त छेणा थो मां भोरिया। ॿुधाए ॿियो वरी कहिड़ो कमु अथई? छा तूं पंजे वक़्तु निमाज़ पढ़ंदो? सुबुह सुबुह जो उथी भले साईं जो दौर कंदो ई? इहो मूंखे ॿुधाए, अॼु ताईं को नेकी जो कमु कयो अथई? ओ मां बाबा नेकी जा कम कंदो आहे सो बि लिकी लिकी। ओ ॿुधो कान अथई त हिकिड़ो हथु ॾिए ऐं ॿियो ॾिसे ई न। अबा मूंखे ख़बर आहे जॾहिं घोट चयो न त शुक्राना जा 2 नफ़ल पढ़ियो ऐं उन खां पोइ बसि जो मुंहुं ई कोन चई। बंदूक हुजे पाकिस्तानी कारतूस हुजे त इहे ठोकी जणी जे टुकड़ो थी वञे। पुट हैदर मिलियो हो ऐं चए पियो त राति जो अची ओताक ते मिलजो ऐं चए पियो त राति ओताक ते अचिजो, सभु गॾिजी वेही का सलाह ठाहींदासीं। सम्झा थो त हिन सांवल खे चङे मुड़ुस थियण जो शौक़ खयूं बीठो आहे। न पुट सांवल खान वॾो चालाक आहे। उरेस डूंगर खान जे पुट चाकर जे मथां पग लाहे पंहिंजे सिर मथां रखे गद्दारी जो दाग पंहिंजे निरड़ ते न हणंदो। बाबा या गॾिजाणी त चङो मुड़ुस चूंडण जे लाइ कनि पिया। अबा जहिड़े तहिड़े जे सिर जे मथां त पग खणी कोन रखंदा न। चङो मुड़ुस उन खे कंदा जेको पहुच वारो हुजे, उथी वेठीअ वारो हुजे, जेको ॾुख सूर में ग़रीबनि जे कमु अचे। अमां पोइ सम्झां थो त रुंड जे सिर जे मथां पग रखंदा। इन्ही निबागे जे मथां पग रखी वई न, इहो ॻोठ जे ग़रीबनि माण्हुनि जूं रुलियूं बि खाई वेंदो। थी सघे थो त हो ॿिए कंहिं कम जे लाइ गॾु थींदा हुजनि। असली मक़सदु आहे सोणी खे वापसि आणण जो। मां उन खां पोइ चाकर खान खे सोड़ो कंदा। पुट जॾहिं न पूरो ॻोठ गॾिबो तॾहिं चाकर खान खे सोड़ो कबो। बाक़ी कंहिं हिकु धुर जो त इहो कमु न आहे बाबा। ठीकु आहे बाबा, राति हलंदासीं, ख़बर पहुची वेंदी त कहिड़ी खिचड़ी था पचाए। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।